नाज़रीन, लाड़काणो खां रिपोर्टर आसिफ जतोई जी रिपोर्ट मूजिब लाड़काणो शहर में सांगी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार जे निबेरे लाइ लाड़काणो शहरी इतिहाद जे नायाब सरकश सिंधु ऐं सदर नियाज़ अबड़ो जी अॻवाणी में मेड़ मिंथ काफ़िलो धुरियुनि वटि पहुतो। काफ़िले में सियासी, समाजी, मज़हबी तोड़े क़ौम परस्त अॻवाणनि सां गॾोगॾु वकीलनि, सहाफ़ियुनि, आर्टिस्टनि ऐं लाड़काणो वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। मेड़ मिंथ काफ़िलो दरगाह क़ाइम शाह बुख़ारी खां रवानो थी मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि खां थींदे सांगी बिरादरी वटि पहुतो। धुरियुनि मेड़ खे सुठी मोट ॾिनी। ज़रियनि मूजिब धुरियूं नरम आहिनि ऐं नठा ते आमादा आहिनि। तमामु जल्द खां जल्द मसइले जी तारीख़ तय कई वेंदी। कुझु ॾींहं अंदरि अज़ीज़ सांगी जो मसइलो पिणु हल कयो वेंदो। खून थिया सिंध धरती जा अमून अमून